ठकराटो में जेयूआई पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो वियो। जेयूआई ज़िले सखर जे अमीर मौलाना मोहम्मद साले अंडर हाफ़िज़ अब्दुल हमीद महर अली अकबर अब्बासी मौलवी रफ़ीक अहमद मीरानी अब्दुल कयूम महर मौलाना अब्दुल सत्तार काज़ी मौलाना हज़ूरुद्दीन महर ऐं ॿियनि अॻवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो आहे त ज़िले सखर में क़त्ल फुर अगवा समेत चोरियुनि जूं वारदातूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि पर पुलिस बदअमनी ते ज़ाब्तो न आणे सघी आहे। पुलिस चवे थी त सूरतहाल बहितर आहे। अॻवाणी चयो त सखर पनो आकल ठकराटो सुल्तानपुर ऐं मुबारकपुर समेत नंढनि वॾनि शहरनि में को बि माण्हू पंहिंजे घरनि में बेमहफ़ूज़ न आहे। हुननि चयो त संगरार मां अगवा थियल प्रिया कुमारी खे बि हिन वक़्त ताईं सखर पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। हुननि चयो त जमियत उलमा इस्लाम जो ॿियो को बि मक़सदु न आहे। सखर ज़िले अंदरि कंहिं बि सूरत में बदअमनी बर्दाश्त न कई वेंदी। एहतिजाज कंदड़ सिंध सरकार ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त ज़िले सखर में अमन अमान बहाल करे अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए अगवा थियल प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।